ख़बर तमाम शेयर करें पे नाज़रीन। काज़ी अहमद में आल पार्टीज़ जे सॾ ते यूरिया किलर ऐं भाण जी हथरादू खोट ख़िलाफ़ एहतजाज किया वियो आहे। गुलाम हुसैन राहो की रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद में आल पार्टीज़ अलायंस जे सॾ ते यूरिया किलर भाण जी हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरे करण ख़िलाफ़ नंढनि आबादगारनि ऐं हारियुनि स्मार्ट CNG वटां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे असिस्टेंट कमिश्नर ऑफिस आॾो धरणो हयो आहे ऐं सख़्त नारेबाज़ी कई आहे। धरणे बाद इंतज़ामिया पारां ऑफिस जो मेन गेट बंदि कियो वियो। हुन मौक़े ते आबादगार सैयद अनवर शाह, नूरदीन मानोठो, जुल्फ़कार अली धारेजो, अब्दुल लतीफ़ रिंद, शाहनवाज चांडियो, शबीर चांडियो, अली नवाज़ उन्नड़, बशीर जोखियो, धनी बख्श कलोई, अली खान जतोई, बाबूसर, फराज राजपूत ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त तालके काज़ी अहमद में किलर भाण जे वापारियुनि ऐं डीलरनि इंतज़ामिया सां मिली भगत करे भाण जी हथरादू खोट पैदा करे छॾी आहे। हुननि चयो त वापारी वॾनि आबादगारनि खे किलर भाण ॾेई रहिया आहिनि, पर नंढनि आबादगारनि ऐं हारियुनि खे किलर भाण जी खोट जो बहानो ॼाणाए न ॾियनि था। हुननि चयो त असिस्टेंट कमिश्नर सां ॻाल्हियूं करण ऐं मौक़िफ़ ॿुधण बदिरां ऑफिस जो मेन गेट बंदि कराए छॾियो आहे। 2 खां 3 पुलिस मोबाइलूं घुराए बीहारियूं वियूं आहिनि, जंहिंमां साफ़ ज़ाहिर थिए थो त असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿी इंतज़ामिया किलर भाण वापारियुनि ऐं डीलरनि सां मिलियल आहे, जंहिं करे इहो सभु कुझु कयो पियो वञे ऐं यूरिया भाण जी बोरी 1700 रुपयनि वारी 3000 रुपयनि में विकिरो कई पई वञे। हुननि चयो त कलर न ॾियण करे कणक जो फसल तोड़े ॿियो कायल फसल तबाह थी रहिया आहिनि। हुननि वसवारनि खां अपील कई आहे त यूरिया किलर भाण ऐं भाण जी हथरादू खोट ख़तमु कई वञे।